सिंध समेत सॼे मुल्क में अॼु हवाई फ़ौज ॾियारो मल्हायो पियो वञे। 7 सेप्टेम्बर 1965 जे ॾींहुं पाकिस्तानी एयरफोर्स जे जवाननि नई तारीख़ लिखी ऐं दुश्मन जे नापाक अज़मनि खे मेटीअ में मिलायो। स्क्वाड लीडर MM आलम दुश्मन भारत जा 5 जंगी जहाज़ 1 मिंट अंदरि किराए तबाह कया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त पाकिस्तान जी हवाई फ़ौज जी पेशवाराणी महारत सॼी दुनिया मञी वरिती आहे। PAF जूं कुर्बानियूं तारीख़ जो रोशन बाब आहिनि। 7 सेप्टेम्बर जे ॾींहुं पाक फ़िज़ा जे बहादुरनि जी कुर्बानियुनि ऐं बहादुरी जी यादि ॾियारे थो, जिन 1965 ईस्वी जी जंग में पंहिंजी अज़ीम कारनामनि सां मुल्क जो दिफ़ा कयो। पंजाब में ॿोड़ जी सूरताल बरक़रार। सतलज दरिया में मथे दर्जे जी ॿोड़। चनाब ऐं रावी दरिया में जी सतह बि बुलंद। वधीक केतिरा ई ॻोठ पाणी हेठि। लखे माण्हू महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल। मुल्तान जे इलाइक़े जलालपुर में ॿोड़ मुतासिरनि जी ॿेड़ी हूंदी। 4 ॼणा ॿुड़ी फ़ौत। मुल्क में बरसाति ऐं ॿोड़ जे नतीजे में फ़ौतुनि जो अंगु वधी 900 खां वधी वियो। NDMA जो चवणु आहे त मुल्क में ॿोड़ ऐं बरसाति सबबि फ़ौतुनि जो अंगु 900 खां वधी वियो आहे। हिन वक़्त ताईं 7848 घरनि खे नुक़सानु पहुतो आहे। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु खां 11 सेप्टेम्बर ताईं तेज़ बरसाति जी यक थी। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने में बरसाति थींदी। शिकारपुर, बदीन, ठटे, सजावल में बि बरसाति जी यक थी। मौसमियात खाते जो चवणु आहे त भारत में हवा जो घटि दॿाउ वधीक ताक़तवर थी वियो आहे। शहरी इलाइक़नि में अर्बन फ्लडिंग ऐं हेठियनि इलाइक़नि में पाणी जमो थी सघे थो। आबपाशी वारे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरे, नासिर हुसैन शाह ऐं ॿियनि तरफ़ां मटियारी में SM बचाव बंद जो दौरो। बंद जी कमज़ोर हंधनि जो दौरो ऐं मरमती कमनि जो जाइज़ो। आबपाशी वारे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरे जो चवणु आहे त गुडू ऐं सखर बिराज ताईं 5 लख क्यूसेक पाणी पहुचंदो। ख़तरे जी का बि ॻाल्हि नाहे। आबपाशी अमलदार बंदनि जी हिफ़ाज़त लाइ मुक़ररु कया विया आहिनि। नासिर शाह जो चवणु आहे त तब्दीली ऐं गुमशुदगियुनि जी ख़बर में का बि सचाई नाहे। नई चूंड ताईं सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह बरक़रार रहंदो। ठुल बरसात दिलमुराद थाणे जी हद में हथियारबंदनि जी कोच मां फुर मज़ामत ते हिकु मुसाफ़िर क़तल, 2 ज़ख़्मी। माजवेल मुसाफ़िर जी सुञाणप ठुल वासी अब्दुल फताह तौर थी। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। ऐं इसराइली फ़ौज हथां फ़लस्तीन जी नसलकशी जारी। गज़ा में ताज़नि हमलनि में वधीक 62 फ़लस्तीनी शहीद। अरब मीडिया जो चवणु आहे त यहूदी फ़ौज रिहाइशी इमारत ऐं इमदाद जी ॻोल्हा लाइ निकितल ऐं उन्हनि खे निशानो बणायो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान बुख विघे वधीक 6 फ़लस्तीनी हयाती वेठा। हमास जो ॾखण गज़ा जे शहर ख़ान यूनिस में इसराइली फ़ौजियुनि ऐं फ़ौजी गाॾियुनि जी इज्तिमा खे माठर गोलनि सां निशानो बणायो।